सूरह मुम्तहना रुकू नंबर 2। वेझो आहे त अल्लाह अव्हां जे ऐं उन्हनि जे विच में दोस्ती पैदा करे जिन सां उन्हनि मंझां दुश्मनी रखी अथव, ऐं अल्लाह सघारो आहे ऐं अल्लाह बख़्शणहार महिरबान आहे। अल्लाह अव्हां खे उन्हनि सां ॻंढण खां नथो झले जिन अव्हां सां दीन जे ॻाल्हि में न जंग कई आहे ऐं न की अव्हां जे घरनि मां अव्हां खे ॿाहिरि कढियो आहे, ऐं हिन ॻाल्हि खां बि नथो झले त साणनि अहसान करियो, पोइ संदनि हक़ में इंसाफ़ करियो। बेशक अल्लाह इंसाफ़ करण वारनि खे दोस्त रखंदो आहे। अल्लाह अव्हां खे रुॻो उन्हनि सां ॻंढण खां झले थो जिन अव्हां सां दीन बाबति वेढ़ कई ऐं अव्हां खे अव्हां जे घरनि मां कढियो आहे ऐं अव्हां जे कढण में ॿियनि जी मदद कई आहे। हिन खां मन करे थो त साणनि दोस्ती रखो, ऐं जेकी साणनि दोस्ती रखंदा से ई ज़ालिम आहिनि। ए ईमान वारो, जॾहिं अव्हां वटि मोमिनियाणियूं वतन छॾे अचनि तॾहिं खेनि जांचो। अल्लाह उन्हनि जे ईमान खे चङो ॼाणंदड़ आहे। पोइ जेकॾहिं खेनि मोमिनियाणियूं ॼाणो त उन्हनि खे काफ़िरनि ॾांहुं मोटाए न मोकिलियो, न कि उहे मुसलमान ज़ालूं उन्हनि जे मुड़ुसनि काफ़िरनि खे हलाल आहिनि, ऐं न कि उहे काफ़िर मुड़ुस उन्हनि मुसलमान ज़ालनि खे हलाल आहिनि। ऐं जेकी का बेन बाबति ख़र्च कयऊं सो उन्हनि मुड़ुसनि खे ॾियो, ऐं जॾहिं खेनि संदनि का बेन ॾियो त उन्हनि जे निकाह करण में अव्हां ते को गुनाह न आहे, ऐं पाण वटि न झलियो। काफ़िराणियुनि जे लाॻापनि खे बि, ऐं जेकी अव्हां पंहिंजनि ज़ालुनि ते का बेन ख़र्च कयो सो जुगाए त उन्हनि खां घुरो, ऐं जेकी उन्हनि काफ़िरनि पंहिंजनि ज़ालुनि ते ख़र्च कयो सो भली त उहे अव्हां खां घुरनि। उहो अल्लाह जो हुकुम आहे जो अव्हां जे विच में फ़ैसिलो थो करे, ऐं अल्लाह ॼाणंदड़ हिकमत वारो आहे। ऐं जेकॾहिं अव्हां जे ज़ालुनि मां का काफ़िरनि ॾांहुं मुड़ंदी मुर्तद थी वई हुजे, पोइ काफ़िरनि खे ईज़ायो त जिन जूं ज़ालूं वयूं हुजनि तिन खे उन माल मां ओतिरो ॾियो जेतिरो उन्हनि का बेन में ख़र्च कयो आहे, ऐं उन ई अल्लाह खां ॾिजो जंहिं ते अव्हीं वेसाह रखंदा आहियो। ए पैगंबर, जॾहिं तो वटि मोमिन ज़ालूं अचनि हिन शर्त ते त तोसां बियत कनि त कंहिंखे अल्लाह सां शरीक मुक़ररु न कंदियूं, ऐं न की चोरी कंदियूं, ऐं न की ज़िना कंदियूं, ऐं न की पंहिंजे औलाद खे कुहंदियूं, ऐं न की अहिड़ी कूड़ी तोहमत आणींदियूं जंहिंखे पंहिंजनि हथनि ऐं पंहिंजनि पेरनि सां ठाहियो हुजेनि, ऐं न की कंहिं चङे कम में तुंहिंजी नाफ़रमानी कंदियूं। तॾहिं संदनि बेत क़बूल कर ऐं उन्हनि लाइ अल्लाह खां बख़्शिश घुर, छो त अल्लाह बख़्शणहार महिरबान आहे। ए ईमान वारो, अव्हीं उन ई क़ौम सां दोस्ती न रखो जंहिं ते अल्लाह ॾमरियो आहे। बेशक उहे आख़िरत जे सवाब खां अहिड़ो ना उमीद थिया आहिनि जहिड़ो काफ़िर क़ब्रुनि वारनि खां ना उमीद थिया आहिनि।